अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तहरीक न्यूज़ में बलीकार आउया मारवी तहीन सबका पेरी शाख तनासी हेडलाइंस। नारा है कि इलेक्शन जल्दी कराएं, तो ये क्या कर लेगा इलेक्शन करवा के? पहले इसने क्या किया? जो हमारा गेम प्लान है उसमें इलेक्टोरल रिफॉर्म्स हैं, नैब रिफॉर्म्स करने, उसके बाद इलेक्शन में जाना है। वो कहता है मुझे टमाटर और आलू के लिए थोड़ी मैं आया था। नहीं, मैं तो टमाटर और आलू के लिए आया हूँ भाई। मुझे लॉस तो बनाने दो। इस लॉ पे तो सारा झगड़ा है जिसपे ये सिलेक्टेड या कोई और सिलेक्टेड लाया जा सकता है। टेन्योर पूरा नहीं हो रहा था, सरकरात में था। हमने आज को उसको उठा के निकाल के बाहर भेजा कि तुम मत मारो, तुम अपने मरते मरते हमारी मुल्क को भी मार रहे हो। अगर फौज ए पॉलिटिकल होती है तो मुझे बाजवा को सल्यूट करना चाहिए या उसके लड़ना चाहिए? अब ओथ पे रहें तो गलत हैं, ओथ पे ना रहें तो भी गलत हैं। तो ये किस्सा नहीं चलेगा। उन्हें समझा कि हम बीबी साहिबा को शहीद करके पाकिस्तान तोड़ेंगे। अगर उस दिन मैं पाकिस्तान खपे का नारा नहीं मारता तो फिर सिचुएशन ये नहीं होता है कि मैं खुद कुछ सिचुएशन क्रिएट करता, फिर सिचुएशंस क्रिएट हो जाती है। पानी का बड़ा मसला था, मैं खुद इंटीरियर में था, अपनी फसलों को देख के भी रो रहा था, गरीबों की फसलें देख के भी रो रहा था। बेनज़ीर भुट्टो के शहीद करण जे पुठियां पाकिस्तान तोड़ण जी साज़िश हुई। पाकिस्तान खपे जो नारो न हणा हा त हालतूं मुंहिंजे कंट्रोल मां निकिरी वञनि हा ऐं हालतुनि जी मालिकी को ॿियो करे वठे हा। पीपल्स पार्टी पाकिस्तान के बचाई सके थी। जीअं ई चूंड सुधारा थींदा, इलेक्शन कराए छॾींदासीं। तेल जूं क़ीमतूं न वधाइण घुरिजनि। खेसि माण्हुनि जे घरनि जा चुल्हा ॿारणा आहिनि। जेसीं ताईं IMF जो प्रोग्राम नथो अचे, ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियणु पवंदो। फौज जे गैर सियासी हुजण ते खेसि जनरल बाजवा खे सैल्यूट करणु घुरिजे या विढ़णु घुरिजे। खेनि पतो पइजी वियो त हू गैर सियासी रही सघनि था। ख़्वाहिश शायदि हू ईअं ई रहनि। पीपल्स पार्टी जे शरीक चेयरमैन ऐं अॻूणे सतरासी पुलिस सरदारी जी कराची में प्रेस कॉन्फ्रेंस। संदसि चवण आहे त राति नवाज़ शरीफ़ सां ॻाल्हि ॿोल थी आहे। चूंड सुधारनि खां पोइ इलेक्शन ॾांहुं वेंदासीं। इमरान ख़ान इलेक्शन जल्द कराए छा कंदो? संदन गेम प्लान में चूंड ऐं नैब सुधारा शामिल आहिनि। आवामी मसला अवामी नुमाइंदा हल कनि, उन जी पगार वठनि था। अॻूणे सतरासी पुलिस सरदारी चयो आहे त सिंध में ज़रई पाणी जी खोट सबबि पंहिंजा ऐं ॿियनि ग़रीबनि जा फसल सुकंदे ॾिसी रोअण अची वियो। उमेद आहे त हाणे पाणी अची वेंदो। अमेरिकी ख़त नाहे पढ़ियो। बेतमादी रिथ आणण लाइ केस बाइडन जी का बि फोन कॉल न आई। इहो रुगो सियासी ड्रामो रचाए पियो वञे। मुआशी बहरान मां निकिरण लाइ IPC ट्रांसमिशन लाइन समेत कुझु इदारनि खे खांगाई सघिजे थो। हू चाहिनि था त नैब खे सियासी इंतकाम वठण लाइ इस्तेमालु न कयो वञे। ब्यूरोक्रेसी खे नैब खां धार कयो वञे। मुल्क में तुर्त चूंडुनि जो को इम्कान नाहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं नवाज़ शरीफ़ विच में इतफ़ाक़। लंडन पहुतल वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ नून लीग जे क़ाइद नवाज़ शरीफ़ सां मुलाक़ात कई। मुलाक़ात में इतफ़ाक़ कयो पियो त आम चूंड सुधारा मुकमल थियण खां पोइ कराई वेंदियूं। नून लीग क़यादत जे इजलास में ईंदड़ चूंडनि, पंजाब काबीना ऐं पावर शेयरिंग बाबति गौर वीचार, पेट्रोल जी क़ीमतनि बाबति हिकमत अमली सलाह मशवरा। मुमकिन आहे त नए आर्मी चीफ जी मुक़ररी खां अॻु ई आम चूंडूं थी वञनि। जनरल पेस समीत जो नालो सीनियारिटी लिस्ट में हूंदो त बिल्कुलु ग़ौर कयो वेंदो। बचाव वारे वज़ीर ख़्वाजा आसिफ बरतानवी ख़बरदारी के इंटरव्यू में चयो आहे त मुमकिन आहे त इलेक्शन नवंबर में ई थी वञे। थी सघे थो त नवंबर खां अॻु निगरां हुकूमत हली वञे। जनरल बाजवा पाण ऐलान करे चुको आहे त खेसि मुलाज़मत जे मुद्दे में वाद न घुरिजे। जनरल बाजवा जे इन ऐलान खे सारा जो बूर सम्झां थो। जनरल राहिल बि कॾहिं मुलाज़मत जी मुद्दत में वाद जो मुतालबो न कयो। फ़हरिस्त में मौजूदु समूरनि नालनि ते ग़ौर कयो वेंदो।
इलेक्शन कमीशन पीटीआई जे प्रीवियल मेंबरनि जी नाइलियत जो रेफरेंस ख़ारिज करे छॾियो। धुरियुनि जा दलील मुकमल थियण बाद चीफ इलेक्शन कमिश्नर जी सरबराही में 3 रुकनी बेंच केस जो महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। इलेक्शन कमीशन जे मेंबरनि मुतफ़क़ा फ़ैसिले में चयो आहे त प्रीवियल मेंबरनि ते आर्टिकल 3A लागू नथो थिए। चीफ इलेक्शन कमिश्नर ते एतमाद नाहे रहियो। पीटीआई अखबार फवाद चौधरी चयो आहे त चीफ इलेक्शन कमिश्नर के इस्तीफ़ा ॾियणु घुरिजे हा। चीफ इलेक्शन कमिश्नर नून लीग में को उहिदो वठे। इलेक्शन कमीशन पीटीआई खिलाफ़ पार्टी बणियल आहे। राणा सनावला धमकियुनि ज़रिए हुकूमत हलाइण जी कोशिश करे रहियो आहे। पाकिस्तान जो सियासी निज़ाम लंडन में यरगमाल बणियल आहे। इमरान खान जी नाअहलियत सबब मुल्क वेंटिलेटर ते हलियो वियो आहे। अॻूणे वज़ीर आज़म पारां बिगाड़ियल मुल्क खे दुरुस्त करण लाइ 2-3 साल लॻी वेंदा। कूड़नि हुक्मराननि खां पाकिस्तान जी जान आजी थी चुकी आहे। ईंदड़ चूंडनि में केपीसी इमरान खान खां जान आजी थी वेंदी। मुस्लिम लीग नून जी नायब सदर मरियम नवाज़ जो सवाबी में जलसे खे ख़िताब। संदसि चवण आहे त 4 साल हुक्मरानी कंदड़ 4 सेकेंड बि कारकर्दगी ते न ॻाल्हायो। कारकर्दगी लिकाइण लाइ साज़िश जो राम रचायो वियो। का बि साज़िश न थी। इमरान खान के संदसि एमएनएस हुकूमत खां ॿाहिरि कढियो। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जो सलामती काउंसिल जे सदर ऐं UN जे सेक्रेटरी जनरल के ख़त। परॾेही ऑफिस मूजिब ख़त में कश्मीर में मुसलमाननि जी नुमाइंदगी के घटि करण जी भारतीय चाल खां आगाह कयो वियो। परॾेही वज़ीर वालेरियल कश्मीर में इंसानी हक़नि जी भनकड़ी खे उजागर कयो। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवण आहे त भारतीय गैर क़ानूनी क़दम सलामती काउंसिल जे ठहिराइण जी भनकड़ी आहिनि। सन भरिसां ख़ौफ़नाक हादसो। ईद जी मोकल करे वापसि वेंदड़ रियासती जे 12 पोरियतनि समेत 15 ॼणा अजल जो शिकार। 7 ज़ख़्मी। इंडस हाईवे ते तेज़ रफ़्तार वेगन ऐं ट्रक विच में ज़ोरदार टक्कर थी पियो। फौतियुनि में रियासती जे मुख़्तलिफ़ ॻोठनि सां तालुक़ रखंदड़ 12 ॼणनि समेत 15 ॼणा शामिल। पुलिस ऐं शहरनि फौतियुनि जा लाश खणाए सन मांझंदि ऐं ॼाम शोरे जे अस्पतालनि में पहुचाया। हादसे जो इत्तला मिलण ते फौतियुनि जे घरनि में कोहराम मची वियो। सिंध में पाणी जो बहरान शिदत इख्तियार करे वियो। सखर बिराज वटि खोट वधी 53 ॾाई 12 सैकड़ो थी वई। सखर बिराज में 18,516 क्यूसेक पाणी रहिजी वियो। कोटड़ी बिराज के 4,805 क्यूसेक पाणी की फराहमी कई वई। कोटड़ी बिराज वटि 7 सैकड़ो खोट रिकॉर्ड। गुडू बिराज जे खणत लागी थी बंद। सिंध जे अक्सर इलाइक़नि में पाणी अणलक थी वियो। पाणी जी खोट ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाजी मुज़ाहिरा ऐं धरणा। मुल्क के मुस्तकम हुकूमत की ज़रूरत है तो जीअं तरक्की करे सघिजे। चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान जस्टिस मुरताब इम्तियाज़ अदाती रेफरेंस की ॿुधणीअ दौरान रिमासी ने चयो आहे त मुल्क में 1970 खां इक़्तिदार जी म्यूज़िकल चेयर हली रही है। कंहिंखे बि ग़लत कम सां फ़ाइदो वठण जी इजाज़त नथी ॾेई सघिजे। बेतमादी जी रिथ ते बहस ते हा त सभु साम्हूं अचे हा, पर बेतमादी जी रिथ ते लिव ग्रांट थियण बाद का बि बहस न कराई वई। 1960 खां मामला ठीक न थिया। आइन में 24 तरीक़े सां तरमीम बाद 3A के शामिल कयो वियो। कंहिंखे ताहयात नाअहल करण तमामु सख़्त सज़ा आहे। सुप्रीम कोर्ट ताहयात नाअहलीअ लाइ कुझु शर्तूं मुक़ररु करे रखियूं आहिनि। सोशल मीडिया रूल्स दुरुस्त करियो। रूल्स में हर शइ क्लियर हुजणु घुरिजे। अव्हां कंहिंखे ओपन नथा छॾी सघो जंहिंजो सुभाणे ग़लति इस्तेमालु थी वञे। चीफ जस्टिस इस्लामाबाद हाई कोर्ट जस्टिस अतरमुल्ला अॻूणी हुकूमत जे सोशल मीडिया रूल्स ख़िलाफ़ दरख़्वास्त ते ॿुधणीअ दौरान रिमासी ने चयो आहे त काल जेके अपोज़िशन में हुआ हाणे पावर में आहिनि। बहितर नाहे कि स्टेक होल्डर सां सलाह मशवरा करे दुरुस्त कनि।
न रुगो इज़हार राय जी आज़ादी पर नफ़रत भरियूं तकरीरूं ऐं ॿिनि शयुनि खे बि ॾिसणु ज़रूरी आहे। इज़हार राय जी आज़ादी सां जेको मुस्तक़िल थींदो रहियो, अदालत उन खे ॾिसंदी रही आहे। पाकिस्तान में अमेरिकी डॉलर तारीख़ जी बुलंद तरीन सतह ते पहुची वियो। इंटरबैंक में डॉलर ₹1.5 इज़ाफ़े बाद ₹190.14 जो थी वियो। ओपन मार्केट में डॉलर ₹191.50 में विक्रो थियण लॻो। स्टॉक मार्केट में बुढ़ाई वारो रुझान रहियो। कराची यूनिवर्सिटी में हमलो कंदड़ आपघाती बमबार औरत जी हिकु वीडियो साम्हूं अची वई। आपघाती बमबार औरत आख़िरी भेरो शायर फैसल ते वाक़िअ होटल में पंहिंजे मुड़ुस सां मिलण वई। वीडियो में ॿारनि खे बि औरत सां गॾु ॾिसी सघिजे थो। वीडियो में औरत जे कुल्हे ते कारी रंग जो बैग बि लटकियल आहे। आपघाती धमाके में इहो बैग इस्तेमालु कयो पियो। ज़रीन मौजिब होटल में औरत जो मुड़ुस इफ्तिकार नाले शख़्स सां गॾु ईंदो हो। सांगड़ भरिसां नारीअ जो गोली लॻल लाश सिंजोरो थाणे जी हद मां 16 वरीअ जी राबिया भट्टी जो लाश मिलियो। वारसनि वाक़े खे आपघात करार ॾई छॾियो। लाश पोस्टमार्टम लाइ अस्पताल मुंतक़िल। खैरपुर भरिसां फसल जी भेल तां भभरा बिरादरी जी बिंदुरियुनि में झेड़ो पहाड़ू लॻण सबबि हिकु नौजवान माची वियो। मक़तूल इख्तियार भमरो जो लाश अस्पताल मुंतक़िल। घोटी भरिसां हथियारबंदनि जो पुलिस चौकीअ ते हमलो। चौकी इंचार्ज खे रगमाल बणाए तशदुद। सरकारी हथियारबंद आंदर सुंदराणी थाणे जी चौकी इंचार्ज खे रसनि सां ॿधी सरकारी हथियार ऐं गोलियूं खणी फरार थी विया। इतला ते आंदर सुंदराणी थाणे जी पुलिस एहलकारनि पहुची चौकी इंचार्ज खे रसनि खां आजो कयो। जोही जे काची जे ॻोठ सबू दौलताणी लगारी वासिर नारीअ खे क़तल खां अॻु तहफ़ुज़ न ॾियण ते SHO पटगुल मोहम्मद ख़िलाफ़ केस दाख़िल। अदालत SHO गुलज़ार खुश ख़िलाफ़ लापरवाही करण ते केस दाख़िल करण जो हुकुम ॾिनो। ताहिरा लगारी खे पसंदि जो पूरो करण ते मामून क़तल कयो हो। कंदकोट में इंडस हाईवे रानी स्टाफट मोटरसाइकिल ऐं ट्रैक्टर में टक्कर औरत समेत वॼणा फौत। 3 औरतुनि समेत 4 ॼणा ज़ख़्मी। हादसे बाद फौतियुनि जा मण ऐं ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल। ऐं सख़्त गर्मीअ सबबि मुल्क जे केतिरनि इलाइक़नि में हीट वेव जो ख़दशो। मौसमियात खाते जो चवणु आहे त कराची हीट वेव जी लपेट में न ईंदो। 13 ऐं 14 मई ते कराची में सख़्त गर्मी हूंदी। गर्मी पद 38 खां 40 डिग्री सेंटीग्रेड ताईं पहुची सघे थी। सिंध जे केतिरनि इलाइक़नि में गर्मी पद 50 डिग्री ताईं पहुचण जो ख़दशो आहे। माहिर डॉक्टर्स शहरियुनि खे बिना ज़रूरत जे घरनि खां ॿाहिरि न निकिरण जी हिदायत करे थी।